समूरे मुल्क में अटे जी क़ीमतुनि में वधीक इज़ाफ़ो थी वियो आहे। ताज़ो हिक हफ़्ते दौरान 20 किलो अटे जे थेले जी क़ीमत में 300 रुपयनि ताईं जो इज़ाफ़ो थियो आहे। कराची जा शहरी मुल्क में सभिनी खां महांगो अटो ख़रीद करण ते मजबूर आहिनि। कराची में 20 किलो अटे जे थेले जी क़ीमत 2100 रुपयनि ताईं पहुची वई आहे। शुमारियात खाते जे ताज़ा अंगनि अखरनि मूजिबि कराची जा शहरी मुल्क में सभिनी खां वधीक महांगो अटो ख़रीद करण ते मजबूर आहिनि। कराची में 20 किलो अटे जी थेले जी क़ीमत 2100 रुपयनि ताईं पहुची वई आहे। हलंदड़ हफ़्ते कराची, लाड़काणो ऐं खुज़दार में अटे जी 20 किलो थेले जी क़ीमत 300 रुपयनि ताईं वधी वई आहे। इन दौरान हैदराबाद ऐं सखर में अटे जो 20 किलो जो थेलो 200 रुपयनि ताईं महांगो थियो आहे। हिक हफ़्ते में कोयटा में अटे जी 20 किलो थेले जी क़ीमत 210 रुपया, इस्लामाबाद, रावलपिंडी, पिशावर, बन्नू ऐं मुल्तान में अटे जी 20 किलो थेले जी क़ीमत 200 रुपया ताईं वधी चुकी आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त कराची जा शहरी समूरे मुल्क खां वधीक महांगो अटो ख़रीद करण ते मजबूर आहिनि। केरु पुछण वारो न रहियो आहे। कराची में अटे जी 20 किलो थेले जी क़ीमत 2100 रुपयनि ताईं पहुची चुकी आहे।